बार्डर खे तालके जो दर्जो न मिली सघियो। 2.5 सालनि खां वठी शहरी मुसलसिल सरापा एजाज बणियल। गुज़िरियल 2.5 सालनि खां बि वधीक अरसे खां थींदड़ एजाजनि जे हवाले सां हिन आचर ते बार्डर तालका मूवमेंट जे डिप्टी कन्वेटर ज़ेब अली सारियो, कामरेड कादिर बिरोही ऐं रवादारे तहरीक जे सूबाई सदर पुनहल सारियो जी अॻवाणीअ में बार्डर प्रेस क्लब आॾो एजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि अज़ीज़ बिरोही, असगर नूनारी, अनवर अस्करी, असगर सारियो, कामरेड मुनवर नूनारी, निज़ाम कोलाची, निसार हिसवाणी, फ़नकार राजा सूमरो, हेमो भट्टी, सलीम सागर सारियो, कोड़ल मल्ला, अली रज़ा नूनारी, नबी रज़ा बलोच, जमाल खासकेली, अमीन सियाल, अब्दुल सत्तार मग्गी, पेंटर ज़ुबैर सूमरो, शहज़ादो मुस्लिम जानी सूमरो, अफ़ज़ल सांभियल, काशिफ झुणीअ जो, अयास शेख, मंसूर नूनारी, सोढो माछी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे त बार्डर तालके नोटिफिकेशन जारी थियण ताईं जुदोजहद जारी रहंदी। बार्डर रिपोर्टर महरान चांडियो, अमल न्यूज़।